अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी STV न्यूज़ माया खदीजा फातिमा नज़र विजूद है मलजी अपडेट ते नाज़रीन घारो बाबा नाशवानी की रिपोर्ट मूजिब गरीब सनस प्राइवेट लिमिटेड घारो में जबरी बरतलफ कर मुलाजिम रसूल बख्श जोखियो 28 महीना लेबर कोर्ट हैदराबाद में केस विड़ी केस खटे वरतो है। केस खटण ते रसूल बख्श पाना शुक्राना तौर नाथवानी प्रोग्राम गोठ अज़ा मोहम्मद जोखियो में रखियो वियो। नाथवानन सादिक जोखियो ही संदस साथिन नाथवानी से गोठाण जी ईमान के ताज़ो कयो। प्रोग्राम में नसरुद्दीन जोखियो, मकबूल जोखियो, साबिक काउंसलर बशीर अहमद जोखियो, शमशाद जोखियो, दरिया खान जोखियो ऐं गोठाण वरी तादाद में शिरकत कई। नाथवानी बाद गोठाण पारा रसूल बख्श जोखियो के केस खटण ते अजरको ऐं गुलन जा हार पराए मुबारकबाद ॾिनी वई। आखिर में रसूल बख्श मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गोठाण जी साथ ऐं दुआ सां ॼाऊं लेबर कोर्ट मां केस खटे आयो आहियां ऐं गोठाण जो शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजो साथ ॾिनो।